अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अव्हांखे चऊं था भलीकार ऐं पंहिंजे अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो ख़ुसूसी इजलास थियो ऐं उन इजलास दौरान जेका भारत सां ताज़ो जंग थी आहे उन जंग में बहितरीन हिकमत अमली अख़्तियार करण ते जेके आर्मी चीफ साहब आहिनि सैयद आसिम मुनीर उन्हनि खे फील्ड मार्शल जे उहिदे ते तरक़ी ॾिनी वई आहे। जनरल अयूब ख़ान खां पोइ ही ॿिया फ़ौजी सरबराह हूंदा जिन खे फील्ड मार्शल जे उहिदे ते तरक़ी ॾिनी वई आहे। उनखां पहिरियों पाण ॾिसूं था त 1958 में अहिड़ो मिसाल नज़र अचे थो जॾहिं जनरल अयूब खे फील्ड मार्शल जो जेको आहे सो उहो एज़ाज़ अता कयो वियो हो ऐं उन ज़माने में त का जंग वग़ैरह बि कोन लॻी हुई, न को उन्हनि का अहिड़ी जंगी हिकमत अमली ठाही हुई, पर उन ज़माने में असांखे तारीख़ ॿुधाए थी त उन्हनि पंहिंजी सियासी जेका ताक़त आहे उनखे वधाइण लाइ इहो उहिदो पाण ई पंहिंजे लाइ ॼण त उन्हनि क़बूल कयो हो। पर ही वफ़ाक़ी कैबिनेट जो फ़ैसिलो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो न रुगो मौजूदा आर्मी चीफ खे फील्ड मार्शल जे उहिदे ते तरक़ी ॾिनी वई आहे, पर उन सां गॾोगॾु जेके एयर चीफ मार्शल आहिनि ज़हीर बाबर सिंधु साहब उन्हनि जी मुलाज़मत जो जेको मुद्दो आहे उहो ख़तमु थियण खां पोइ बि उन्हनि खे कंटिन्यू कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सो अॼु जेके ही अहम फ़ैसिला थिया आहिनि वफ़ाक़ी काबीना जा पंहिंजे प्रोग्राम में पाण उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु जेके PTI ऐं हुकूमत विच में ॻाल्हियुनि जूं ख़बरूं हलनि पियूं थियूं पाण उन ते बि ईंदासीं ऐं वज़ीर आज़म जा जेके सियासी मामलनि बाबति सलाहकार आहिनि राणा सनावला साहब उन्हनि जो इहो चवणु आहे त मुल्क में अदम इस्तेहकाम जे हवाले सां ॻाल्हियूं तमामु ज़रूरी आहिनि ऐं जेका जमहूरियत आहे उनजी मज़बूती लाइ बि राणा सनावला साहब सम्झनि था त ॻाल्हियूं थियणु खपनि, पर गॾोगॾु हू इहो बि चवनि था त ॿई जेके धुरियूं आहिनि तहरीक इंसाफ़ हुजे या इस्टेब्लिशमेंट उन्हनि ॿिन्ही विच में एतमाद जी तमामु घणी खोट आहे, उनजे करे इहो सिलसिलो अॻिते न पियो वधे। गॾोगॾु राणा सनावला इहो बि चयो आहे त जेकॾहिं ख़ान साहब ॻाल्हियूं नथो करे त पोइ जेके उन जा जानशीन आहिनि उहे ॻाल्हियूं कंदा। त इन मां छा मुराद सम्झी वञे त ख़ान साहब ॻाल्हियूं न पियो करे या एग्री न पियो थिए, नथो थिए त उन जा जानशीन जेके हूंदा उहे ख़ान साहब सां गॾु हूंदे इस्टेब्लिशमेंट ऐं हुकूमत सां ॻाल्हियूं कंदा या उहे ख़ान साहब खां जेको आहे सो पंहिंजूं राहूं अलॻि कंदा। इहे जेके मामला आहिनि उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। उन सां गॾोगॾु प्रोग्राम जे ॿिए हिसे में पाण अहम हिकिड़ो मामिलो आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। उहो मामिलो आहे सिहत जे हवाले सां ऐं इन ॻाल्हि जो एतिराफ़ कंदा हलूं त सिहत जा जेके मामला आहिनि जेके आम माण्हुनि जा मसइला आहिनि उहे न असांजे वक़्त जो हुकूमतनि जी तरजीह आहिनि, न असांजे पॉलिटिकल पार्टियुनि जी तरजीह आहिनि ऐं न ई जेका असीं चऊं त इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे या प्रिंट मीडिया हुजे उन्हनि जी तरजीह में उहे मसइला असांखे नज़र अचनि था। मोस्टली अवां ॾिठा हूंदा त टॉक शोज़ बि जेके शाम जो 7 वॻे खां राति जो 11 वॻे ताईं शुरू थियनि था उन्हनि जो जेको फोकस रहे थो घणे भाङे उहो बि पॉलिटिकल मामला रहनि था। सो अॼु असां इहो कोशिशि कंदासीं त जेके आम माण्हुनि जा मसइला आहिनि ख़ासि तौर ते सिहत सां रिलेटेड जेके मसइला आहिनि उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं, छाकाणि त हिकिड़ी नई रिपोर्ट आई आहे जेका इंतिहाई छिरकाईंदड़ रिपोर्ट आहे जंहिंमें इहो ॼाणायो वियो आहे त पाकिस्तान में जेका होटलिंग थिए पई, माण्हू ॿाहिरि जा खाधा खाइनि पिया, होटलनि जा जंक फूड ऐं राति जो देरि ताईं जेके शयूं मिलनि थियूं, होटल वग़ैरह खुलियल रहनि था, उन सां तमामु घणा हिकिड़ा मसइला पैदा थियण शुरू थी विया आहिनि। ख़ासि तौर ते दिलि जूं बीमारियूं हुजनि, शुगर जी बीमारी हुजे, गुर्दनि जी बीमारी हुजे ऐं उन्हनि में मुसलसल वाध थिए पई ऐं रिपोर्ट में इहो ॿुधायो वियो आहे त रुॻो 3 बीमारियुनि जे नतीजे में यानी दिलि जी बीमारी जे नतीजे में, गुर्दनि जी बीमारी जे नतीजे में ऐं शुगर जी बीमारी जे नतीजे में रोज़ानी जे बुनियादनि ते पाकिस्तान में तक़रीबन 3,500 माण्हू डेली बेसिस ते जेके आहिनि इन्हनि 3 बीमारियुनि जे नतीजे में पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए वेहनि था। अञा कैंसर खां वठी ॿियूं त लातादाद बीमारियूं आहिनि जंहिंजे नतीजे में माण्हू पंहिंजूं हयातियूं विञाइनि था। सो इहा सूरत हाल जेकॾहिं ईअं रही त उहा किथे दंग कंदी ऐं उन सिलसिले में वक़्त जो हुकूमतुनि खे छा करणु खपे, मीडिया जे इदारनि खे छा करणु खपे, अवेयरनेस जे सिलसिले में आम माण्हुनि खे छा करणु खपे, पंहिंजी लाइफ स्टाइल में कीअं बहितरी आणे असीं इन्हनि बीमारियुनि जो ख़ात्मो करे सघूं था, गॾोगॾु खाद खुराक जे शयुनि में कीअं एहतियात करे असीं उन्हनि बीमारियुनि खां बची सघूं था। सो अॼु प्रोग्राम में पाण उन ते बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर पहिरियां ॻाल्हि ॿोल कयूं था अॼु जेको हीउ वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो आहे या जेके PTI वारा मसइला आहिनि सो सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुमेगार अब्दुल रज़ाक खत्री साहब जेके आहिनि उहे इस्लामाबाद मञा असां सां मौजूदु आहिनि, उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं था। खत्री साहब तमामु घणी महिरबानी, अवां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं त ॾिसो अॼु जेको हीउ वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो आहे ऐं उन इजलास में आर्मी चीफ साहब खे फील्ड मार्शल जे उहिदे ते तरक़ी ॾिनी वई आहे। गॾोगॾु असीं ॾिसूं था जेके एयर चीफ मार्शल आहिनि ज़हीर बाबर सिंधु साहब उन्हनि जी मुलाज़मत जो मुद्दो बि ख़तमु थियो पर उनखे बि कंटिन्यू करायो वियो आहे। इन्हनि फ़ैसिलनि खे कीअं पिया ॾिसो? नसीर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको मए वारो जेको
ॿियो हफ़्तो शुरू थियो, जी। यानी 6 तारीख़ खां पोइ जेका सूरत हाल थी पाक भारत जंग जी, या अप्रैल में जेको पहलगाम वारो वाक़ियो थियो, उन खां पोइ पाकिस्तान में सूरत हाल घणी चेंज थी वई आहे। तव्हां ॾिसो सिंध में कैनाल मुखालिफ़ जेका तहरीक हली पे, ज़ाहिर आहे इन जंग जे करे ई जेका सूरत हाल थी, उन में पोइ हिननि एमरजेंसी में CCI जो इजलास, जंहिंजी डेट 1 हुई, पर उनखां अॻु में ई 2 ॾींहं अॻु में हुननि इजलास हलायो, शयूं हुननि खे वाइंड अप करणियूं हुयूं, ऐं हुननि अंदरूनी तौर ते सभु मामला सेट कया त जीअं हितां फ़िलहाल सिंध मां जान छॾाइजे, पंजाब जी मुकमल तौर ते लॉक लॻो पिया, उन खे बि न्यूट्रलाइज़ कजे सॼी सूरत हाल खे। हाणे जेका सूरत हाल थी आहे, ख़ुशूसन पाकिस्तान जी फ़ौज जे अंदाज़ सां रिएक्ट कयो, इंडिया में मोदी जंहिंजे लाइ इहो तसवुरु न थिए कयो वियो त को फ़िलहाल उनजी को फौरी तौर ते को उनजी सियासी पोज़ीशन एॾी कमज़ोर थी वेंदी, सही। हिन जंग उनजी पोज़ीशन कमज़ोर करे छॾी आहे। ख़ुदि तव्हां अॼु जेको रिपोर्ट थियो आहे त कल्ह पार्लिमानी कमेटी जेका कमेटी हुई बिल्कुलु इंडिया जी, उन में सख़्तु विक्रम पुछाणो। मिस्री जेका ॻाल्हि कई हुई, हा पुछाणो थियो, पर उनखां जेके सवाल कया विया, केतिरा जहाज़ किरिया, छा थियो, पाकिस्तान खे तव्हां जवाबु कहिड़ो ॾिनो, हुन वटि को बि जवाबु कोन हो। सही। ॿियो ख़ुदि उते इंडियन मीडिया जेको रोल प्ले कयो, उहो मोदी जे गले पइजी वियो। या कॾहिं कॾहिं इअं थींदो आहे त जॾहिं माण्हू जो वक़्तु ख़राबु थींदो आहे त उठ ते वेठल खे कुतो चक पाए वेंदो आहे। मोदी सां असल में ईअं थियो आहे। हाणे उनजी ज़ाहिर आहे फ़ौज जेको कुझु कयो, राफेल वारो मामिलो, उन कंपनी जा शेयर किरी पिया, हिन सॼी सूरत हाल जे अंदरि चाइना जी टेक्नोलॉजी आहे, उनजी सॼी दुनिया में भले भले थी वई आहे। त ही रुॻो हिकिड़ी जंग कोन हुई, पर हिन जंग जे अंदरि तव्हां ॾिसो त इंडिया खे जेको ख़तरनाक जे शइ खे मुंहुं ॾियणो पियो आहे, उहो इहा आहे त कल्ह विक्रम मिस्री जेका ॻाल्हि कई हुआ आहे त हुन चयो त असां ट्रंप जे चवण ते इहा जंग बंदि ई कोन कई आहे। सही। हालांकि हिन जंग जी अनाउंसमेंट ट्रंप कई हुई, ईअं ई त आहे। ही ट्रंप जा तालुकात पाकिस्तान खां वधीक सुठा आहिनि इंडिया सां, वॾी मार्केट आहे, सभु शयूं आहिनि। ज़ाहिर आहे तो हिन ख़िते में अमेरिका हुन ते हथु रखणु चाहे थो चाइना जे मुक़ाबले में, पर हिननि खे हिननि जो दिमाग़ु कमु नथो करे। त ही सॼी जेको क्रेडिट आहे उहो पाकिस्तान जी हुकूमत आर्मी चीफ खे ॾिनो आहे, ऐं आर्मी चीफ ज़ाहिर आहे कयो आहे। अख़बारनि में जेके इश्तिहार मिलनि था, ऐं जेका सॼे मुल्क में बैनर्स पाक वग़ैरह। फ़ौज जी सां यकजहती जा इशारा थिया आहिनि, सभु तव्हांजे साम्हूं आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त फील्ड मार्शल जो उहिदो असल में बुनियादी तौर ते इहो हिकिड़ो अलामती उहिदो आहे, बिल्कुलु। ऐं इहो सॼी ॼमार रहंदो उहिदो। आर्मी चीफ तां रिटायर थी वेंदो, पर ज़ाहिर आहे फील्ड मार्शल जो उहिदे जी का रिटायरमेंट आहे कोन, ऐं सदाईं इहो नाले सां गॾु जनरल आसिम मुनीर जे नाले सां गॾु फील्ड मार्शल जो उहिदो रहंदो। पाकिस्तान में 65 वारी जेका जंग थी, उन में जॾहिं पाक भारत जंग थी, उन में जनरल अयूब ख़ान खे इहो उहिदो कंहिं बि कोन ॾिनो हो, सही। ऐं जनरल अयूब ख़ान इहो उहिदो पंहिंजे तौर ते पाण एडॉप्ट कयो हो। इहो ईअं ई हो जी जनरल मुशर्रफ 98 में 98 या 99 में जेको कू थियो, उन में चीफ एग्ज़ेक्टिव जो उहिदो हुन पंहिंजे पाण खे चूज़ कयो त आउं चीफ एग्ज़ेक्टिव आहियां मुल्क जो। सो ही उहिदो बहरहाल पंहिंजो शहबाज शरीफ़ जे हूं ते मुंहिंजो ख़्यालु आहे त समूरियूं सियासी धुरियूं हिन जंग जे करे घणे नुक़सान में वयूं आहिनि ऐं घणे फ़ाइदे में वयूं आहिनि। पाकिस्तान में तव्हां ॾिसो त हिन जंग जे करे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेका हुकूमत खे अखियूं बि ॾेखारे पई, कुझु मामलनि ते गॾु बि हले पई। बिलावल साहब खे उन्हनि जेको आहे सो सिफ़ारतकारी जे लाइ यूरोप मोकिलीनि पिया, ऐं सॼी सूरत हाल ज़ाहिर आहे इहो जो हिकिड़ी इंटरनेशनल सतह ते अपीयरेंस बि थींदी, पाकिस्तान जी नुमाइंदगी बि थींदी, हिकिड़ो सॉफ्ट फेस आहे, उहो दुनिया खे नज़र बि ईंदो। इहे सभु शयूं आहिनि पंहिंजी जाइ ते, पर जीअं तव्हां चयो पियो त कीअं ॾिसिजे थो, त ज़ाहिर आहे त तव्हां सम्झो था घणियूं शयूं असांखे मारवी सीट में ई ॻाइणी पवे थी, सभु शयूं क्लियर नथियूं करणियूं पवनि, पर जेको फ़ैसिलो थियो आहे उहो उनजी मुखालफ़त बि नथी करे सघिजे। ज़ाहिर आहे त जेको हुकूमत कयो आहे, शहबाज शरीफ़ कयो आहे, इन ॻाल्हि जी सभिनि खे ख़बर हुई त इन क़िस्म जी सूरत हाल ॻाल्हि ॿोल हली पए। ऐं तव्हांखे यादि हूंदो त जनरल राहिल शरीफ़ जी बि इहा कोशिशि हुई, पर उन वक़्तु का अहिड़ी जंगी सूरत हाल कोन हुई, पर पोइ उनखे इहो उहिदो कोन मिलियो फील्ड मार्शल जो, पर रिटायरमेंट खां पोइ हू दुनिया जी में मुसलमाननि जी जेका इतादी फ़ौज आहे, सही। उनजो हिकिड़ो वॾो उहिदो हुन वटि आहे, उहो हाणे सऊदी अरब में आहे। तो इहा सॼी सूरत हाल आहे तव्हांजे साम्हूं। बिल्कुलु। अच्छा, जीअं रज़ाक साहब चयो त कुझु पार्टियुनि खे इन समूरी सूरत हाल में जंग जो फ़ाइदो बि थियो, कुझु खे नुक़सान बि थियो।
सो फ़ाइदे वारनि खे मां ॿुधायो, नुक़सान वारनि में हाणे PTI खे पाण कहिड़े खाते में था रखूं, उन्हनि खे फ़ाइदो थियो नुक़सान थियो, छाकाणि त ख़बरूं इहे बि हलियूं पियूं त जेकॾहिं जंग थोरो बि वधी त मे बि यकजहती जे सिलसिले में ई ख़ान साहब खे में बि ॿाहिरि कढियो वञे, पर उहा जंग बंदी त तकड़ी थी वई। हाणे PTI खे कीअं था ॾिसो, घाटे में आहे, फ़ाइदे में आहे, किथे आहे? ज़ाहिर नसीर PTI जी त ॾिसो सूरत हाल इहा आहे त 2022 में मुंहिंजो ख़्यालु आहे 2022 में मार्च में जेका नो कॉन्फिडेंस मूव आई उहा कामयाबु थी। उनखां पोइ PTI सां प्रॉब्लम इहो थियो आहे त हू छाकाणि त हिकिड़ी पॉपुलिस्ट क़िस्म जो लीडर जी जमात आहे त उहो उनजे चौगर्द घुमे थी ऐं पार्टी खे बि हू ईअं ई हलाए थो जीअं जेल खां ॿाहिरि हलाईंदो हो। त उनजे नतीजे में हुनजो वोट इंटेक्ट करे थो। पर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कई हूंदी त जनरल आसिम मुनीर खे 1 साल तक़रीबन राउंड अबाउट लॻो त पंहिंजे इदारे जे अंदरां इमरान ख़ान या PTI जी जेका हिमायत हुई उनखे साफ़ करे 9 मई वारे वाक़े खां पोइ उनखे अञा वधीक इन जो मौक़ो मिलियो ऐं हू उन में घणो घणो कामयाबु थियो। सही, खटी साहिब सां असांजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा हले पई ऐं हू ॿुधाइनि पिया त PTI जे हवाले सां जेका आहे सा उहा सूरत हाल कीअं आहे ऐं ख़ान साहब कीअं पंहिंजी पार्टी खे जेको आहे सो जेल मंझां बि हलाइनि पिया था ऐं जीअं उन्हनि ॿुधायो त हिन समूरी जंग वारी सूरत हाल जो कुझु पार्टियुनि खे जेको आहे सो उहो फ़ाइदो थियो आहे ऐं कुझु खे नुक़सान बि थियो आहे। सो ख़ासि तौर ते PTI जा जेके मामला आहिनि उनखे पाण सम्झण जी कोशिशि करे रहिया हुआसीं ऐं इहे ॻाल्हियूं बि हलनि पियूं थियूं त हिकु भेरो ॿीहर हुकूमत जूं ऐं जेके PTI जूं ॻाल्हियूं आहिनि उहे शुरू थी वियूं आहिनि, पर कुझु माण्हू उनखां इनकार बि कनि था ऐं कुझु चवण आहे त न, ऐं उहे ॻाल्हियूं पसे पर्दा हलनि पियूं। ऐं हिन दफ़े इहा ख़ान साहब जी डिमांड आहे त ॻाल्हियूं पसे पर्दा थियणु खपनि, मीडिया ते न अचणु खपनि ऐं ख़ान साहब खे ईअं लॻे थो त पहिरियां जेको ॻाल्हियुनि जो सिलसिलो शुरू थियो हो उहो बि मीडिया जे करे नाकाम थियो। हालांकि राणा सनावला राति हिकिड़े प्रोग्राम में वेठा, उन्हनि जो चवणु आहे त उहे ॻाल्हियूं बि जेके आहिनि ख़ान साहब जे रवैये जे करे जेको आहिनि सो उहे अॻिते न वधी सघियूं हुयूं। ऐं हिन मौक़े ते बि राणा सनावला जो इहो चवणु आहे त एतमाद जी तमामु घणी खोट आहे ताक़तवर इदारनि जे विच में ऐं PTI जे विच में। सो इहा जेका एतमाद जी खोट आहे उनजे हूंदे पोइ इहे जेके ॻाल्हियूं आहिनि उहे कीअं अॻिते वधंदियूं ऐं जेकॾहिं ॻाल्हियूं थियनि बि थियूं त जीअं कल्ह बि पाण ॻाल्हायोसीं, अॼु बि इहो सम्झण जी कोशिशि कंदासीं त इहे ॻाल्हियूं कहिड़नि बुनियादी नुक़्तनि तहत जेके आहिनि सो उहे थियनि पियूं थियूं ऐं उन्हनि ॻाल्हियुनि जो हुकूमत खे कहिड़ो फ़ाइदो रसंदो ऐं PTI खे कहिड़ो फ़ाइदो रसंदो। उन्हनि जो जेको बानी आहे या जेके ॿिया अॻवान आहिनि छा उहे जेलनि खां ॿाहिरि ईंदा या ॿियो कहिड़ो उन्हनि खे रिलीफ मिली सघे थो। सो इहे समूरा मामला आहिनि जिन खे पाण सम्झण जी कोशिशि करे रहिया आहियूं। ऐं राणा सनावला साहब जो इहो चवणु आहे त फिलफोर त PTI खे को फ़ाइदो कोन थींदो इन्हनि ॻाल्हियुनि जो। जेकॾहिं ॻाल्हियूं थियनि थियूं त अॻिते हली ख़ान साहब जे लाइ सियासत जा जेके रस्ता आहिनि उहे खुली सघनि था। गॾोगॾु राणा सनावला खे असीं बार बार इन करे बि कोट कयूं था जो नून लीग जा सीनियर अॻवान आहिनि, गॾोगॾु वज़ीर आज़म जा जेके आहिनि से उहे सलाहकार बि आहिनि सियासी मामलनि जे हवाले सां। ऐं उन्हनि जो इहो बि चवणु आहे त पाइदार गवर्नेंस जे लाइ सियासी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा तमामु ज़रूरी आहे। मतिलबु हू बि सम्झनि था पिया त मुल्क में जेका हींअर सूरत हाल आहे उनजे हूंदे ॻाल्हियूं थियणु तमामु ज़रूरी आहिनि। ऐं राणा सनावला जो इहो बि चवणु आहे त जेकॾहिं ॻाल्हियुनि लाइ ख़ान साहब राज़ी नथो थिए त पोइ जेके उन्हनि जा जानशीन आहिनि उन्हनि खे जेको आहे सो उहे ॻाल्हियूं अॻिते वधाइणियूं पवंदियूं। जीअं इंट्रो में मूं चयो त जानशीन मां मुराद छा आहे, पोइ छा ख़ान साहब जो पतो कटिजी वेंदो या उन्हनि जा जानशीन केरु हूंदा जेके इस्टेब्लिशमेंट सां हुकूमत सां ॻाल्हियूं कंदा। सो उन ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल जेका आहे सा उहा हली पए खटी साहब सां। PTI जो जेसिताईं इशू आहे उनखे तव्हां नोट कयो हूंदो त उनजी जेका तंज़ीम हुजणु घुरिजे उनजी का एॾी वर्थ कोन्हे। उनजो सबबु इहो आहे त इमरान ख़ान कॾहिं बि कंहिं बि लीडर खे फ्री हैंड नाहे ॾिनो। हिन वक़्तु बि जेकॾहिं इमरान ख़ान जी भेण चवे त बैरिस्टर गौर जेको आहे उनखे सिर्फ़ु पैगाम रसानी लाइ चेयरमैन ठाहियो वियो आहे त मूंखे ॿुधायो त कहिड़ो इंसानु आहे या कहिड़ो साहिब फ़हम माण्हू आहे जेके इन क़िस्म जे रवैयनि जो शिकार न थिए। PTI बहरहाल पंहिंजी जाइ ते पॉपुलिस्ट आहे, उनजो लीडर तमामु घणो पॉपुलर आहे, पर हिन वक़्तु पाकिस्तान जी रियासत जे अंदाज़ सां उनखे फेस कयो आहे ऐं हिन वक़्तु जेके असांजी सूरत हाल आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे। त मूंखे लॻे थो त हाणे सूरत हाल को उनजे हक़ में फौरी तौर ते त अहिड़ी कोन्हे, पर हालतूं सदाईं हिकु जहिड़ी नथियूं रहनि। उनजो तव्हां अंदाज़ो कयो त
मोदी जे लाइ कंहिंखे अंदाज़ो हो त को उनजो एॾो पॉलिटिकल कैरियर दाव ते लॻी वेंदो ऐं सूरत हाल इहा बीठी आहे त मुमकिन आहे पंहिंजो पॉलिटिकल कैरियर बचाइण जे लाइ हिन ख़िते खे वरी कंहिं बाहि में न उछलाए छॾे। सो पाकिस्तान खे हिन सॼे सूरत हाल खे न रुगो चौकस रहणो पवंदो, पर पाकिस्तान जे अंदरूनी मामलात जेके आहिनि सो उहे ख़राब थियण जा इम्कान आहिनि। पीटीआई खे सब्र करणो पवंदो ऐं पीटीआई जेको पाकिस्तान जी रियासत, पाकिस्तान जी मौजूदा हुकूमत, उनजो इत्तेहादी जमातूं फ़िलहाल त पीटीआई खे स्पेस ॾियण लाइ तयारु कोन्हे। उनजो सबबु इहो आहे त जेकॾहिं उनखे स्पेस मिलियो त उहा पीटीआई सभिनि खे खाई वेंदी। ऐं ही जेके ॻाल्हियूं थियूं पए त इमरान ख़ान आज़ादु थिए थो, उनखे बनी गाला में नज़रबंदि कंदा, मुंहिंजो ख़्यालु आहे त शायदि ईअं आहे कोन। इन करे त जेकॾहिं ही रुगो सिर्फ़ु आज़ादु बि थी वियो त पाकिस्तान जो सियासी मंज़रनामो मुकमल तौर ते तब्दील थी वेंदो। हिननि खां हिकिड़ी ग़लती थी बि वञी, उनजो बि सबबु इहो हो त 16 महीना हिनखे जेकॾहिं ॾेई छॾींदा त सही। शायदि पीटीआई अॼु उन पोज़ीशन में न हुजे हा। पर 16 महीना न ॾियण जो सबबु इहो हो त उन वक़्तु जेको गठजोड़ ठहियो पियो उन में मुमकिन आहे त को सूरत हाल ॿी थी वञे हा। बिल्कुलु। पर हाणे ज़ाहिर आहे इमरान ख़ान इन सॼो हिकिड़ो नओं रुझान आहे पाकिस्तान जी सियासत में, पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट, पाकिस्तान जी मौजूदा पॉलिटिकल रजीम उन मां जान छॾाइणु चाहे थी, पर उहो जेसिताईं जेरो आहे तेसिताईं इमरान ख़ान मां जान कोन छुटंदी। हालतूं ज़ाहिर आहे इहे जेके हिन वक़्तु आहिनि इहे अहिड़ियूं कोन रहंदियूं। हिकु ॿिनि महीननि खां पोइ सूरत हाल तब्दील थी वेंदी। मुमकिन आहे त पीटीआई जे लाइ को रस्तो निकिरी पवे। सही। ऐं राणा सनावला साहब खे आउं हिते कोट कंदुसि, उहे चवनि था त पाइदार गवर्नेंस जे लाइ सियासी ॻाल्हि ॿोल ज़रूरी आहे। मतिलबु उन्हनि खे बि इन ॻाल्हि जो अहसासु आहे त हींअर जेके हालतूं आहिनि को पॉलिटिकल हिसाब सां एॾियूं के सुठियूं कोन्हनि ऐं गवर्नेंस जे लाइ ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। इट मीन्स के पीटीआई सां ॻाल्हियूं कजनि त पोइ इहे जेके ॻाल्हियूं हलनि पियूं त मे बि हिकु पसे परदा ॻाल्हियूं थियनि पियूं। सो राणा सनावला साहब जे बयान खे असीं इन तनाज़ुर में ॾिसूं। गॾोगॾु जेको उनजे बयान जी आख़िरी लाइन आहे हू चवंदा जेकॾहिं ख़ान साहब ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी न थियो त उन्हनि जा जानशीन इहो कमु कंदा। मतिलबु ख़ान साहब राज़ी न पियो थिए, पोइ छा जानशीन तयारु ईअं पिया कया वञनि जीअं लंडन वारे भाई जा हिते जानशीन हिकिड़ा पैदा थिया, पोइ उन पार्टी सां गॾु हूंदा, छा हूंदो सर? ॾिस, ही पाण वटि तमामु घणा तजुर्बा थिया आहिनि पॉलिटिकल पार्टियुनि खे टोड़ण जे लाइ या माइनस करण जे लाइ, पर उहे सभु नाकाम विया आहिनि। हिन वक़्तु बि लंडन वारे भाई जी तव्हां ॻाल्हि था कयो त ज़ाहिर आहे मुकमल कंट्रोल हुजण जे बावजूदि, हालांकि पाण सभु सम्झूं था त उनजे हथ में बंदूक कंहिं ॾिनी हुई ऐं उन सां पोइ सही। हुन पंहिंजे ई कराची जे माण्हुनि खे मारियो। इहे सभु ॻाल्हियूं आहिनि, गुनाह वॾा आहिनि। इमरान ख़ान जो जेको मामिलो आहे उहो इहो आहे त तव्हांखे यादि हूंदो त कुझु महीना अॻु में पीटीआई सां हुकूमत जूं ॻाल्हियूं शुरू थियूं, बिल्कुलु वरी सही। हिननि पाण इहे ॻाल्हियूं ख़तमु कयूं। सही। हाणे प्रॉब्लम इहो आहे त मौजूदा हुकूमत चाहे थी असल में स्पेस जॾहिं तव्हांजे हथ में कुझु बि न हुजे ऐं सवाइ भित में मथो हणण जे तव्हां स्पेस पंहिंजो क्रिएट कंदा आहियो। हिन वक़्तु पीटीआई जे अंदरि बि कुझु माण्हू आहिनि जिन जे लाइ इहे ॻाल्हियूं हलनि थियूं त क़ौमी असेंबली में हू फॉरवर्ड ब्लॉक जी शक्ल का ठहिण वञे थी। कानूनी तौर ते ज़ाहिर आहे त पीटीआई का जमायत आहे कोन ऐं घणा माण्हू हुन में आज़ादु पोज़ीशन में आहिनि। इहो फॉरवर्ड ब्लॉक त ठही सघे थो, मरवत वग़ैरह इन क़िस्म जा जेके अॻवान आहिनि उहे ऑलरेडी नाराज़ आहिनि ऐं पीटीआई पाण कया आहिनि। सही। सो पीटीआई असल में पीटीआई खे कंहिं दुश्मन जी ज़रूरत कोन्हे ऐं हू पंहिंजी दुश्मन पाण आहे। उनमें जेकॾहिं को अक़ल हुजे हा ऐं को पंहिंजो स्पेस कढे हा। बदकिस्मती इहा आहे त मीडिया जी पॉलिसी या मीडिया चाहे कीअं थी, ही असल में पंहिंजूं पॉलिसियूं उन बुनियादनि ते ठाहे थी। सही। मीडिया जो त कमु आहे ई ॻाल्हियूं करणु, ज़ाहिर आहे उनखे त पंहिंजो वखर खपाइणो आहे। बुनियादी तौर ते पॉलिटिकल पार्टी जो इहो कमु हूंदो आहे त पंहिंजे लाइ रस्तो कीअं कढे। तव्हांखे यादि हूंदो मुशरफ जे दौर में मोहतरमा जी। रस्तो कढियो, उन सां ॻाल्हियूं थियूं ऐं उनजे नतीजे में उनखे वापसि वतन आई। इहा ॿी ॻाल्हि आहे त मोहतरमा पंहिंजे ॻाल्हि तां हटी वई, उनखे ॾिठईं त हे त सूरत हाल सॼी ॿी आहे, जेको हुनखे ॿुधायो वियो ईअं आहे कोन, ऐं पोइ हुनखे हटायो वियो, रस्ते तां शहीद कयो वियो। सही। त इमरान ख़ान जेल में पियो आहे। इमरान ख़ान खे जेको कुझु ॿुधायो वञे थो उहो ईअं आहे कोन। अख़बारनि में जेको कुझु या हिकु ॿ अख़बारूं ताईं पहुचनि थियूं। ज़ाहिर आहे अॼुकल्ह जेका मीडिया जी जेका सूरत हाल आहे अख़बारनि में सिलेक्टेड शयूं रिपोर्ट थियनि थियूं, इज़ाफ़ी नथियूं थियनि। बिल्कुलु। हाणे त सॼी सूरत हाल में मुमकिन आहे वटि पीटीवी हलंदो हुजे त उन ते हू छा करे सघंदो। जेके माण्हू वञनि था हुन सां मुलाक़ात लाइ बुनियादी तौर ते हू
जेके ॻाल्हियूं करणु घुरिजनि उहे घटि था कनि, कोशिशि कनि था त उन वटि स्पेस ठाहिनि जीअं उहो इमरान ख़ान खे ॻाल्हि चङी लॻे। त इन जे करे सभु शयूं मिक्स आहिनि, हिननि खे रस्तो ठाहिणु घुरिजे। मुंहिंजी जेका इंफॉर्मेशन आहे सही त मियां नवाज़ शरीफ़ कोशिशि कई हुई, या तव्हांखे ख़बर बि चओ त ॾियां, सम्झो जी ॾियां थो। ज़रूरु मियां नवाज़ शरीफ़ कोशिशि कई हुई इमरान ख़ान सां इन सिलसिले में ॻाल्हाइजे, सियासी माहौल खे बहितर कजे, पर छाकाणि त इमरान मियां साहब बिल्कुलु हिन वक़्तु बैकफुट ते इन सेंस में आहे त परदे जे पोयां बि सॼो कमु हलाए थो। मियां साहब खे शहबाज शरीफ़ चयो त ईअं करण जी ज़रूरत कोन्हे, मरीम नवाज़ बि इहा ॻाल्हि कई, ओके जंहिंजे करे मियां नवाज़ शरीफ़ खे पोइ ते अचिणो पियो। ऐं न त शायदि मामला बहितर थी वञनि हा, पर मियां नवाज़ शरीफ़ कोशिशि इहा कई आहे त सियासी सूरत जेसि ताईं बहितर न थींदी तेसि ताईं ही हुकूमत इस्टेब्लिशमेंट जे आसिरे ते तव्हां केतिरो वक़्तु हलाईंदो। ठीकु ठीकु आहे खटीक साहब, तमामु घणी महिरबानी। ॻाल्हियूं अञा खोड़ कजे न, पर असांजो टाइम जेको आहे सो हिते पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। वरी महिरबानी अवां असांखे वक़्तु ॾिनो। सो नज़ीर हिते ब्रेक जो वक़्तु बि थिए थो, मुख़्तसिर पाण ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त जेके सिहत जे हवाले सां मोनिटर में तव्हांखे ॿुधाए जेके मसइला आहिनि, जेका रिपोर्ट आई आहे इंतिहाई छिरकाईंदड़, उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर त वक़्तु थिए पियो मुख़्तसिर ब्रेक जो।